बिल्कुल पहिरियों तो पंहिंजी तारीफ़ कंदुमि। मुंहिंजो नालो रजब अली सूर आहे ऐं आरो वाटर प्लांट पूरी सिंध जा जेका आरो प्लांट आहिनि उनजे वाटर प्लांट ऑपरेशन पूरी सिंध जो सूबाई जनरल सेक्रेटरी आहे। हीअ जेको असांजो एहतजाज आहे पूरी सिंध जो आहे। कराची खां वठी कश्मीर खां वठी कारूंझर ताईं माण्हू हिते मौजूदु आहिनि। थर खां माण्हू मौजूदु आहिनि, उमरकोट खां माण्हू मौजूदु आहिनि, सांगल, नवाबशाह, छोथर, माना मुकमिल पूरी सिंध ते गॾु आहे, जंहिंमां कुझु माण्हू अञा रस्ते में बि आहिनि। हीअ असांजो दिसो बि न आहे, उहे अचनि पिया। असांजो मुतालबो इहो आहे, पहिरीं ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त हीअ मोहतरमा शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे नाले सां पूरी सिंध में साफ़ पाणी जा आरो प्लांट ऐं यूएस प्लांट लॻाए विया, जेके हुननि जो सिंध असेंबली में चवणो त असां पंहिंजी सिंध खे साफ़ पाणी पियायूं था। अदा साफ़ पाणी पियायूं था, जेके नाकारा पिया आहिनि, जेके प्लांट असां ख़ुदि हलायूं था, जेके प्लांट हलायूं था उहे ऑपरेटर खे मज़दूरी कोन्हनि। अध खां वधीक प्लांट तव्हांजे नाक़स कारकर्दगी जे करे हिन महिल ते उहे नाक़स प्लांट नथा हलनि, उनजी मेंटेन नथा करायो, असांखे पघार जेके आहे पूरी कोन था ॾिनो, त तव्हां आवाम खे साफ़ पाणी किथां था पियारियो। तव्हां गुज़ारिश कंदो सीएम सिंध खे मोहतरमा आसिफ अली ज़रदारी साहिब खे त शहीद मोहतरमा राणी जे नाले सां जेके मनसूब थियल आरो प्लांट आहिनि उनजे ऑपरेटरनि खे 43,000 जेकी सिंध गवर्नमेंट हींअर सिंध असेंबली में बिल पास कयो आहे 43,000 उहो जेको उन तौर ते असांखे पघार ॾिनी वञे। ॿी सेपरेट बजट हीअ जेकी सॼो आहे जेसिताईं पकड़ थो कनि तेसिताईं जेकी बजट आहे उहा सेपरेट कई वञे, जीअं पघारुनि जो अलॻि ऐं हुनजे मेंटेनेंस ते। ॿियो मुतालबो इहो आहे, टियों मुतालबो असांजो आहे त जेको आहे पब्लिक हेल्थ में असांजो हीउ जेको आरो प्लांट यूए प्लांट आहिनि उनखे ज़िम कयो वञे, जे न त ॿी सूरत में असां कलाकु ॾेढ हुते विहूं था, कलाक खां पोइ असांखे जॾहिं ही को बि जवाबु न मिलियो त असां अॻिलो क़दम असांजो सीएम हाउस हूंदो। अरिड़हनि सालनि खां वठी हुकूमत पीपल्स पार्टी जी आहे ऐं पीपल्स पार्टी जेको नारो हणंदी आहे त मकान ऐं घर ऐं रोटी, हाणे उहो बि आवाम खां चुनियो पियो वञे। असल ॻाल्हि इहा आहे त 2012 खां वठी जेके आरो प्लांट शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे नाले सां ॾिना विया सिंध गवर्नमेंट आवाम खे साफ़ पाणी मुहैया करण जे लाइ, हाणे उन खे नाकारा हथ सां बढ़ायो पियो वञे। असांखे वॾो अफ़सोस थो थिए त सिंध गवर्नमेंट पंहिंजी आवाम खे साफ़ पाणी बि मुहैया न पई करे सघे ऐं पंहिंजा जेके इदारा आहिनि उन्हनि खे मफ़लूज करे पई। ऐं जेके मुलाज़िम सरापा एहतजाज आहिनि 2018 में पाक ओसिस कंपनी जो जीअं ई छिको ख़तमु थियो उन खां पोइ प्लांटनि खे हथ सां सिंध गवर्नमेंट उजाड़े छॾियो आहे। ऐं हींअर जेका प्लांटनि जी जेका हालति बची आहे सो हीअ जेके आरो प्लांट जा जेके ऑपरेटर आहिनि उहे पंहिंजे वसार जेतिरो उन खां पहुचे थो उहो हलाइनि था ऐं उनखे मेंटेन करे आवाम खे ॻोठनि में शहरनि में पाणी पियारीनि पिया, साफ़ पाणी। असांखे पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट, फाइनेंस डिपार्टमेंट ऐं सीएम सिंध असां बार बार जंहिं महिल सेक्रेटरी साहिब वटि अचूं था पंहिंजी बजट जे लाइ त हू चवंदो आहे असां तव्हांजी समरी फाइनेंस में मोकिले छॾी आहे ऐं फाइनेंस जो जेको मिनिस्टर आहे उहो बि खातो सीएम मुराद अली शाह वटि आहे ऐं उहा सीएम मुराद अली शाह बार बार उन समरीअ खे रिजेक्ट करे थो। असांखे ॾुख आहे इन ॻाल्हि जो त सीएम वज़ीर आला मुराद अली शाह सिंध जो वज़ीर आला आहे या ॿिए कंहिं सूबे जो आहे जेको सिंध जी आवाम खे बहितर ऐं साफ़ पाणी मुहैया नथो करे सघे। ऐं मां फिल फोर जो मुतालबो कयां थो सदर पाकिस्तान आसिफ अली ज़रदारी साहिब खां, मोहतरमा फराल तालपुर साहिबा खां ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब खां, जिन इहो वाइदो कयो आहे त सिंध जी आवाम खे बहितर खां बहितर सहूलियतूं ॾींदासीं, जेके हिन महिल तव्हांजे ही रोडनि ते आरो प्लांट जा मुलाज़िम सॼी सिंध खां आयल आहिनि, जेके बुखा आयल आहिनि, उञायल आहिनि, सुबुह खां राति खां वठी निकितल आहिनि, त हिन महिल ताईं को बि दाद फिरियाद न थी सघियो आहे। ऐं 2018 जी जेका बजट आहे हिन महिल ताईं 2026 हले पियो, उहा साॻी बजट मेंटेनेंस ऐं मुलाज़िम जी जेका पघार आहे उहा ॾिनी पई वञे ऐं 2018 खां वठी हिन महिल ताईं परेशान कयो पियो वञे ऐं पघार उहा 25,000, जॾहिं त सिंध गवर्नमेंट ऐलान कयो आहे त 43,000 पघार ॾिनी वेंदी मुलाज़िमनि खे, जेका हिन महिल ताईं नथी ॾिनी वञे। ऐं उहा बजट असांजी खणी मुल्तान में, रावलपिंडी में ऐं पंजाब में KPK में लॻाई पई वञे। आख़िर सिंध जी आवाम जो ऐं सिंध जे जेके आरो प्लांट जा मुलाज़िम उन्हनि कहिड़ो ॾोह कयो आहे? अगरि जेको ॾोह कयो आहे त सिंध जी आवाम खे साफ़ पाणी मुहैया करण जे लाइ न, अगरि जेकॾहिं ही मुस्लमाननि जी हुकूमत आहे त पोइ ही इंसाफ़ कनि असां सां ऐं सिंध जे आरो प्लांट मुलाज़िमनि सां ऐं आवाम सां इंसाफ़ कनि, उन्हनि खे साफ़ पाणी मुहैया कनि ऐं मुलाज़िमनि खे पघारूं वक़्त ते ॾियनि ऐं उन्हनि खे रेगुलर कनि। छो त 2012 खां वठी ही मुलाज़िम, हीअ ॾिसो असां नौजवान भर्ती थियासीं, हींअर असांखे अछियूं ॾाढियूं थी वियूं आहिनि, असांजी हेतिरी 46-47 साल उमिरि थी वई आहे, हिन खां पोइ असांखे कहिड़ी नौकिरी मिलंदी? असां वरी बि मुतालबो कयूं था सिंध हुकूमत खां
त नज़रसानी करे ऐं बजट जेका हिननि कटौती कई आहे 2026 में उनखे वधायो वञे त जीअं पघार बि पूरी मिली सघे ऐं जेके आरो प्लांट नॉन फंक्शनल जीअं कारी खैरवत साहब चयो त 30% नॉन फंक्शनल आहिनि त उहे बि फंक्शनल थी सघनि त जीअं सिंध जो आवाम साफ़ पाणी पी सघे। साईं मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो जे नाले सां 2012 खां वठी पूरी सिंध में 24 ज़िलनि में थर में 830 ऐं प्लस में ॿियनि शहरनि में मुख़्तलिफ़ अंग में आरो प्लांट साफ़ पाणी पीआरण जे लाइ आरो प्लांट लॻाया विया, UF प्लांट लॻाया विया, मोहतरमा जे नाले खे रोशन करण जे लाइ उन जे नाले सां लॻाया विया। पर अफ़सोस सां चवणो थो पए त 2012 खां वठी 2021 ताईं जेके निजी कंपनियूं रहियूं या ठेकेदार आया उन्हनि पंहिंजी मन मस्ती धार कई, हर शइ लुटे खणी विया। उन खां पोइ जॾहिं हीअ असांजा जेके बि मुलाज़िम जिते गॾु थिया आहिनि इहे सिंध गवर्नमेंट पब्लिक हेल्थ पंहिंजे हैंडवर्क करे ऐं उन्हनि खे पघारूं ॾियणु शुरू कयूं ऐं 25,000 सैलरी उन्हनि स्टार्ट कई आहे, जेका हिन वक़्त ताईं असांखे 25,000 पई मिले। सा ॿिए 3 महीननि जे क्वार्टर खां पोइ कटौती करे कंहिं ज़िले में 2 पघारूं, कंहिं ज़िले में 1 पघार, कंहिं में 3 पघारूं, को इंसाफ़ ई न आहे, को तदारक न आहे। एवाननि में वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं पियूं हलनि त असां तव्हांखे रोटी कपिड़ा और मकान ॾींदासीं, पर हर शइ असां खां खसी पई वञे। उहे थर में माण्हू मिसकीन वीचारा जिन खे पाणी पीअण जे लाइ डुक कोन्हे को, उहे मिसकीन जिन जा ख़ानदान फाका कशी जे वर चढ़ियल आहिनि, जेके हिन पघार जे दारो मदार ते पंहिंजे घर जो चुल्हो हलाईंदा आहिनि, हिन वक़्तु उहे मज़लूम उहे मिसकीन ऑपरेटर हिते अॼु सरापा एहतजाज आहिनि, पीपल्स पार्टी जा वर्कर आहिनि, पीपल्स पार्टी जा वोटर आहिनि, पीपल्स पार्टी जे जियालनि जा ख़ानदान जा माण्हू आहिनि जेके हिते अॼु गॾु थिया आहिनि। अफ़सोस सां चवणो थो पए त पंहिंजनि सां पंहिंजा अहिड़ो चिता पिया कनि, पंहिंजनि सां पंहिंजा अहिड़ो ज़ुल्म पिया कनि जो हिन वक़्त ताईं ऐलान त वॾा कया पिया वञनि त 43,000 सैलरी ॾींदासीं, मज़दूर जी कम उजरत 43,000 पघार आहे, पर अफ़सोस सां चवणो थो पए सभु कूड़ा, सभु ठग जेके बि ऐलान कया अथनि इहे सभु नाकारा ऐं कूड़ा ऐलान आहिनि। असां सिंध गवर्नमेंट खे पुरज़ोर अपील था कयूं, सदर आसिफ अली ज़रदारी साहब जन खे, चेयरमैन बिलावल भुट्टो साहब जन के, CM सैयद मुराद अली शाह साहब जन के ऐं मिनिस्टर सलीम बलोच साहब जन के असां गुज़ारिश कंदासीं महिरबानी करे हिननि मिसकीननि, हिननि मज़लूमनि सां जेके 24 कलाक ड्यूटी करे आरो प्लांट जो पाणी पीआरे रहिया आहिनि, आवाम तो पंहिंजे ख़र्च ते मेंटेनेंस करे रहिया आहिनि, उन्हनि सां इंसाफ़ कयो वञे, उन्हनि सां तदारक कयो वञे। जे न त ॿी सूरत में घरनि में बि असांजे लाइ वेल आहे, अगरि हिते वेल थियो त असांखे क़बूल आहे। असांजा मुतालबा 3 आहिनि। सभ खां पहिरियों असांजो मुतालबो इहो आहे त गवर्नमेंट जे ऐलान मुताबिक़ 43,000 पघार असांखे ॾिनी वञे। ॿियो मुतालबो इहो आहे त जेके विच में पब्लिक हेल्थ वारनि असां जूं पघारूं करप्शन जे वर चाढ़े ऐं खाई विया उहे असांखे ॾिनियूं वञनि। ऐं टियों मुतालबो आख़िरी इहो आहे त महिरबानी करे सिंध गवर्नमेंट पब्लिक हेल्थ में असांखे ज़िम कयो वञे। मुतालबा पूरा न थिया त लाइअमल छा हूंदो इहो थोरो मुतालबा जेकॾहिं असांजा पूरा न कया विया त अॻियों असांजो लाइअमल CM जो हाउस हूंदो। असां CM हाउस घेराव करे पंहिंजनि खां पंहिंजो हक़ वठणु वेंदासीं, पोइ भले गोली हलाइनि, पोइ भले ॿार ॾियनि, पोइ भले शीलिंग कनि, पोइ भले हू असांजे मथां लठबाज़ी कनि। हुते बि वेल में आहियूं ऐं हिते बि वेल में हूंदासीं त फ़र्क़ु कोन पवंदो।